नाज़रीन, सिंधी अदबी संगत शाख मेहर ऐं सोबो ख़ान मक्सी पारां सिंध जे नामियारे अदीब, लेखक, आलिम ऐं मुहक़िक़ मोहम्मद अमीन मक्सी जी यादि में अदबी कॉन्फ्रेंस कोठाई वई, जॾहिं त तक़रीब दौरान किताब दिलि जे धरती ते खीर थर आहीं जो मुहूर्त बिड़ कयो वियो। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे मंज़ूर महसर। सिंधी अदबी संगत शाख मेहर ऐं सोबो ख़ान मक्सी पारां सिंध जे नामियारे अदीब, आलिम, मुहक़िक़ ऐं केतिरनि किताबनि जे ख़ालिक़ सिंधी अदबी संगत कराची जे ज़िले राब्ता सेक्रेटरी मोहम्मद अमीन मक्सी जी यादि में अदबी कॉन्फ्रेंस ऐं किताब दिलि जी धरती ते खीर थर आहीं जी मुहूर्त वारी तक़रीब मेहर भरिसां ॻोठ सोबो मक्सी में थी। तक़रीब में नामियारनि अदीबनि, दानश्वरनि डॉक्टर धर्ममंद पठान, प्रोफेसर आदम बुट्टो, ताज जोयो, जोहर ब्रोही, आज़ाद काज़ी, मुमताज़ मक्सी ऐं ॿिया शरीक थिया। उन मौक़े ते तक़रीब में शायरनि पारां खेसि मंज़ूम भेटा पेश कई वई। मरो मोहम्मद अमीन मक्सी जो कंट्रीब्यूशन आहे असांजे समाज लाइ। हुनजो नरगो अदबी ख़िदमतूं आहिनि ऐं समाजी ख़िदमतूं आहिनि, नज़रियाती ख़िदमतूं आहिनि। जेको माण्हू GMC सां गॾु रहियो हुजे, जेको माण्हू पंहिंजे दौरे वॾनि माण्हुनि सां गॾु रहियो हुजे त हुनजो हुनजे शख़्स ते असरु हुयो। मक्सी जो हिकिड़े इल्मी अदबी ख़ानदान सां वास्तो हो। उहो न रुगो मज़हबी हवाले सां, तरक़ी पसंदी जे हवाले सां, वतन परस्तीअ जे हवाले सां, क़ौम परस्तीअ जे हवाले सां हुनजो हिकिड़ो आम किरदारु हो। इन्हनि टिनी धाराउनि जो हू संगम हो। उहो ॼण त मज़हबी हूंदे बि सेक्युलर हो। मोहम्मद अमीन मक्सी जेको आहे यकीनी तौर ते जदीद जेको ही इल्म अदब जी जेको तहरीक हले थी पई, उन तहरीक सां जेको हुनजो लाॻापो हो, पंहिंजे सोच ऐं फ़िक्र जे हिसाब सां इंतिहाई रोशन ख़्याल ऐं पंहिंजो तरक़ी पसंद सोच रखंदड़ मोहम्मद अमीन साहिब ज़िंदगी जे थोरे अरसे में एतिरो कमु कयो आहे जंहिंखे सॼी उमिरि खपे। हुन न फ़क़ति इल्म अदब जे हवाले सां पर समाज, तालीम ऐं तदरीस जे हवाले सां ऐं उन खां सवाइ इंसानियत साज़ जेको चयो थो वञे, इन क़िस्म जो हिकु माण्हू हुयो। कम थोरा जेतोणीकि हुनजा नज़र अचनि था, पर उहे तमामु अहम ऐं बुनियादी कम आहिनि। हिकिड़े सिंध खे इन ॻाल्हि जी वॾी ज़रूरत आहे त रोशन ख़्याल मज़हबी माण्हू इन अंदाज़ में सिंध जे समाज खे तब्दील करणु ऐं रोशन ख़्याली पैदा करणु ऐं मज़हबी जेकी बुनियाद परस्ती आहे उनखे रोकणु ऐं सिंध जे समाजी मसइलनि में तब्दीली आणण जे लाइ अॻिते अचनि, इहो मशन हुयो साईं मोहम्मद अमीन साहिब जो। नामियारे अदीब, कहाणीकार ऐं केतिरनि किताबनि जे ख़ालिक़ मोहम्मद अमीन मक्सी जी यादि में अदबी कॉन्फ्रेंस ऐं किताब दिलि जी धरती ते खीर थर आहीं जी मुहूर्ती तक़रीब में शरीक अदीबनि ऐं शाइरनि जो ॻाल्हियूं ॿुधियूं। कैमरामैन साबिर कोलाची सां गॾु मंज़ूर महसर।